अस्सलाम वालेकुम एवरीवन। तव्हां सभिनी खे इंडस डायलॉग ते भलीकार। तव्हां इंडस डायलॉग जो पोयों सेशन ॿुधो पसंदि कयो, तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। सो उन सेशन में असां जीडीए जो जेको धरणो लॻो हुयो जामशोरे में, उन जी एनालिसिस कई हुई ऐं तव्हांखे इहो चयो हो त जीडीए ऐलान कयो आहे त हू 20 तारीख़ ते मोरे में धरणो हणंदा ऐं उन जी जेका इन डेप्थ एनालिसिस आहे उहो असां खणी ईंदासीं। सो जीडीए जो जेको जामशोरे वारो धरणो हुयो उहो एतिराज़नि जे वर चढ़े वियो। माण्हू त नो डाउट लखी शरीक थिया, पर उन ते सोशल मीडिया ते नैरेटिव ठाहियो त इहो सभु पीर साहिब पगारे खे ॾिसण आया आहिनि या पीर साहिब पगारे जो दीदार करण आया आहिनि। सो मोरे जो जेको धरणो हुयो, उन में इहो हुयो त पीर साहिब इन में शिरकत न कंदो। सो इहो सवालिया निशान हो त अवाम जेका आहे उन में केतिरी शिरकत करे थी ऐं जेके अॻुवान आहिनि उन्हनि जो मौक़ुफ़ जेको जामशोरे में उहो कुझु नरम मौक़ुफ़ हुयो। का सख़्ती न हुई स्पेशली एस्टेब्लिशमेंट ॾांहुं या पाकिस्तान पीपल्स पार्टी या उनजे तरीक़े वारदात ॾांहुं। सो मंसूर कलवड़ वटि हलूं था ऐं पुछूं था त मोरे में छा थियो? मोरे में जामशोरे मां हिननि छा सिखियो? मोरे में कहिड़ी नई ॻाल्हि हुई? मोरे में जेको मौक़ुफ़ हुयो ओवरऑल जीडीए जो उहो कहिड़ो हुयो ऐं मोरे में केतिरा कामयाब थिया? सो मंसूर, तव्हां हिननि समूरनि सवालनि जो जवाब ॾियो। जी हफ़ीज़, वॾी महिरबानी जो हिकु दफ़ो ॿीहर तव्हां हिन जेका सिंध जे अंदरि अपोज़िशन आहे जीडीए उन जे सवाल खे खयों आहे त पाण जी उन ते ॻाल्हाए सघूं। मुसलसल इहो जेको सिलसिलो आहे, जेको तसलसल आहे, उहो बरक़रार रहे। अपोज़िशन उहा जेका जीडीए आहे उनखे असेंबली में त जॻह न ॾिनी वई, पर ख़ैर उहा सिंध जे अंदरि हिकिड़ी सियासी अपोज़िशन आहे जंहिंखे नज़रअंदाज़ नथो करे सघे। तव्हांजा सवाल ॾाढा अहम आहिनि। पाण जेको जामशोरे में पीर साहिब वारनि जेको जीडीए चऊं, पाण पीर साहिब त उन में हिकिड़ो किरदारु आहे, पर हिकिड़ी जीडीए मुख़्तलिफ़ पार्टियुनि में शामिल आहिनि ऐं उन्हनि जे फ़ैसिलनि खे, उन्हनि जी जेका हिकिड़ी शमूलियत आहे, जेका सियासी जेको सियासी असर रसूख़ आहे उनखे बि नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। सो उन्हनि जेको जामशोरे में ज़बरदस्त क़िस्म जो हिकिड़ो पावर शो कयो, जंहिंमें उन्हनि हिकिड़ो मैसेज डिलीवर कयो। उन्हनि क़ुवत नाजन हमेशह इहो हितां जी अपोज़िशन खे ऐं ॿियनि सियासी धुरियुनि खे, पार्लियामानी क़ौम परस्तनि खे इहो ॾेखारियो आहे त बाबा जेको मैंडेट आहे, जेके माण्हू आहिनि उहे तव्हां सां गॾु न आहिनि। माण्हू पीपल्स पार्टी सां गॾु आहिनि। इन करे तव्हां हरू भरू अंगोछूं न हणो ऐं माठ करे वेही रहो। माण्हू जेके आहिनि उहे टोटली पीपल्स पार्टी सां गॾु आहिनि। पोइ कहिड़ी बि रीति गॾु आहिनि, वॾेरनि जी मार्फत आहिनि, उन में पीर शामिल आहिनि, बेनज़ीर इनकम सपोर्ट जो पैसो आहे या बिरयानी माण्हुनि खे ॾियनि पिया या हिसो पती करे माण्हुनि खे ख़रीद कयो वियो आहे। बहरहाल माण्हू टोटली जेके आहिनि उहे पीपल्स पार्टी सां गॾु आहिनि ऐं तव्हां ख़ामोशी सां माठ करे वियो ऐं जेके बि नतीजा थिया आहिनि, जेका बि इलेक्शन थी आहे, जहिड़ी बि रीति थी आहे, भले सिंध जे अंदरि अपोज़िशन न बि जुड़ी आहे, तव्हां माठ करे वेही रहो, का बि ॻाल्हि न कयो। जेकॾहिं तव्हां बिड़क ॿाहिरि कढी त पोइ उन जा नतीजा जीअं हमेशह थींदा रहिया आहिनि उन क़िस्म जा थींदा। हिन दफ़े ईअं थियो जो मोरे में अॻु में त जेको जामशोरे जो धरणो थियो, हुन में माण्हू जा एतिराज़ात बि हुआ त बाबा माण्हू पीर साहिब जन जो दीदार करण आया हुआ। माना इहो टोटली हो आहे। माना उन्हनि में जेके सियासी तंज़ीमूं शामिल आहिनि, हेॾो वॾो अलायंस आहे जंहिंमें एसयूपी आहे, जेयूआई बि हिकु तरह सां उन्हनि जी इतिहादी आहे, मोरे जा जतोई जंहिंजी नेशनल पीपल्स पार्टी आहे, मौज़म अब्बासी वारा आहिनि, डॉक्टर सफदर अब्बासी आहे ऐं ॿिया बदीन जा मिर्ज़ा आहिनि। उन्हनि जी हिकिड़ी अलॻि हैसियत आहे, उन्हनि जी हिकिड़ी शनाख़्त आहे। उन्हनि खे मुकमल तौर ते नज़रअंदाज़ करे छॾण ऐं ईअं चवणु त हीअ जेके लखे माण्हू जामशोरे में गॾु थिया, इहे सिर्फ़ु पीर साहिब पागारे जन जो दीदार करण आया हुआ ऐं माण्हुनि खे का ख़बर ई न हुई त हू कहिड़े मक़सद तहत, कहिड़ी एजेंडा तहत हिते गॾु थिया आहिनि। सो मुंहिंजे ख़्याल में त इहा हिकिड़े क़िस्म जी वॾी बेवकूफ़ी आहे। माण्हुनि खे बेवकूफ़ करिणो आहे त बाबा पीर साहिब पगारो। माना इहो सियासी पावर शो कोन हुयो, पर हुन पंहिंजे मुरीदनि खे, जीअं शर्जील मेमून चयो त बाबा हू सियासी अंदाज़ में जलसा नथा कनि, पंहिंजा मुरीद था वठी अचनि। अड़े बाबा, जेकॾहिं कंहिंखे मथे ते टोपी पातल आहे, उन मां इहो त कान्हे त हू सभु जा सभु मुरीद आहिनि। जेकॾहिं कंहिं पंहिंजे मथे ते झंडो ॿधी छॾियो आहे जीडीए जो, त उन मां इहा मुराद त कान्हे त हू के पीर साहिब पगारे जा मुरीद आहिनि। ईअं त पीपल्स पार्टी तव्हां ॾिसो त उनजे झंडनि जा वॻा सिबराए ते माण्हू पाते वतनि था। असांजे शहर में ईअं पियो थिए, पीपल्स पार्टी जे झंडनि जा औरतुनि खे रवा ठाराए पाराइनि था, ॿारनि खे कछा ठाराए पाराइनि था, वॻा ठाराए पाराइनि था। माण्हू हुन में ख़ुशि आहिनि। पर हिते जेकॾहिं के जीडीए जो झंडो मथे सां ॿधो या के टोपी पाए पीर साहिब जे साम्हूं हाज़िर थियो त उन लाइ इहो मैसेज क्रिएट कयो त बाबा ही टोटली मुरीद आहिनि। ऐं पोइ जॾहिं उहा उन में दाल न ॻरी ऐं एॾे वॾे तादाद में जॾहिं उते माण्हू गॾु थिया, जॾहिं पीपल्स पार्टी ख़ुदि इहो सम्झो त इन लेवल जा माण्हू त असां बि गॾु नथा करे सघूं। हालांकि हिननि वटि रियासती मशीनरी आहे, हिननि वटि पैसो आहे, हेठां खां मथां ताईं, यानी पटे वाले खां वठी एसी डीसी वेंदे इलेक्शन कमिश्नर ताईं टोटली माण्हू हिननि जा आहिनि। आईजी हिननि जो आहे, एसपी हिननि जा आहिनि। यानी आम हिकिड़े
तालुके जे अंदरि जेको एसी आहे, को मुख़्तियारकार आहे, को एसडीओ आहे, को टाउन ऑफिसर आहे, उहे टोटली हिननि जा माण्हू आहिनि, हिननि खां ॿाहिरि न आहिनि। को बि अहिड़ो माण्हू हुजे जेको पोयनि 15 सालनि में हिननि खां कटियल हुजे, ईअं मुमकिन कान्हे। चंद माण्हू आहिनि आङुरियुनि ते ॻण जेतिरा जेके पीपुल्स पार्टी जे ख़िलाफ़ आहिनि या हिननि सां गॾु नथा बीहनि, त उन्हनि सां जेको कुझु कयो वञे थो उहो तव्हां सां सभिनी जे साम्हूं आहे। बहरहाल एॾो वॾो जलसो थियो जॾहिं हिननि जी उते दाल न गरी, त पोइ वरी इहो जवाब ठाहियो वियो त बाबा एस्टेब्लिशमेंट खे त हिननि ॻाल्हायो ई कोन, पीर साहब पघारे ऐं फौज जी हुन तारीफ़ कई, त बाबा हुन कॾहिं भला किंगरी हाउस मां वेही चयो त आउं अची को तोपूं हणंदुसि, हुन त इहा का ॻाल्हि ई कोन कई त मां अची को वटि जंग जो ऐलान कंदुसि ऐं जेके उते माण्हू जमा थींदा आहिनि उन्हनि खे हुकुम ॾींदुसि बाबा तव्हां हिते हमलो करियो, माण्हुनि खे मारियो, क़त्ल करियो ऐं जेको मैंडेट आहे जेको असांखे मिलियो तशदुद जे ज़रिए वापसि वठो। हू इंतिहाई शरीफ़ क़िस्म जो माण्हू आहे। हा, सियासत जी हुनखे ख़बर न आहे, जेका हुन पाण ॻाल्हि तस्लीम कई। हुननि जो पीउ सियासी माण्हू हो, बिल्कुलु उहो हिननि जी बार्गेनिंग बि कंदो हो, सॼनि मामलनि खे ॾिसंदो बि हो त हीउ मामिलो हीअं करिणो आहे, हीअं करिणो आहे, एस्टेब्लिशमेंट सां बि हलंदो, हिननि सां बि हलंदो, वफ़ाक़ी जेके पार्टियूं हूंदियूं उन्हनि सां बि गॾु हलंदो, कॉमप्रस्तनि खे बि कॾहिं कॾहिं यानी बशीर कुरैशी खे गॾु विहारे छॾींदो कंहिं मामले में, पार्लियामानी सियासत जे हवाले सां त न, पर ही पीर साहब उन्हनि समूरनि मामलनि खां बेख़बर आहे। हीउ आयो हुन उते ॾेखारियो त बाबा जीडीए जेका क़यादत आहे उन्हनि सां आऊं गॾु आहियां, यानी असां बि सियासी तौरु मैदान ते अची सघूं था, सिर्फ़ु असां पीर मुरीद ऐं इहो सिलसिलो जेको आहे सिर्फ़ु उहो न आहे, असां सियासी तौरु बि जेकॾहिं तव्हां असां सां धांधली कंदव, असांजो हक़ लुटींदव ऐं हेॾी वॾी जेका असांजी अपोज़िशन आहे उनखे दीवार सां लॻाईंदव, त यकीनन असां सियासी शिकिल में तव्हांजे साम्हूं ईंदासीं ऐं असांजी जेका पीरी वारी आहे, जेका गादी वारी शिकिल आहे, उन खां वधीक असांजी सियासी जेका शिकिल आहे उहा तव्हां लाइ वधीक भयानक हूंदी, ख़तरनाक हूंदी। सो उन वक़्तु बि जीडीए हिकिड़ो पंहिंजो ज़बरदस्त मौक़िफ़ रखियो। मां पोएं सेशन में तव्हांखे ॻाल्हि कई त सेक्रेटरी जनरल ई सभु कुझु हूंदो आहे। डॉक्टर सफदर आवासी सॼो वे ॿुधायो त असां हीअं हीअं कंदासीं, हुननि ईअं न कयो त हिकिड़ो दफ़ो एस्टेब्लिशमेंट खे ॿुधाए या हिकिड़ो पावर शो करे हू माठ करे वेही रहिया। पर कल्ह हुननि मोरे में हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो लखनि जे तादाद में घटि ॿुधायो थो वञे हफ़ीज़, त 2 लख माण्हू हुन में हुआ जलसे में जेको मोरे में थियो। हालांकि मोरे में त एतिरा पीर साहब जा मुरीद बि न आहिनि ऐं ख़ुदि पीर साहब जन बि उते न हुआ। हालांकि उन्हनि जो भाउ सदरुद्दीन शाह राशिदी त इलेक्शन दौरान बि वर्क कंदो रहे थो, हू सांगड़ वञे थो, खैरपुर अचे थो, मुख़्तलिफ़ शहरनि में, पर उन पैमाने जा माण्हू हुन सां न आहिनि हूंदा इलेक्शन वर्क दौरान। ही माण्हू ॾिसो तव्हां त अकेले सिर्फ़ु उन्हनि जा माण्हू न आहिनि, पर मोरे जा जतोई जेके आहिनि डॉक्टर गुलाम मुर्तज़ा जतोई वारा, उहे तमामु हिकिड़ा शरीफ़ माण्हू ऐं मुदब्बिर ऐं मुतबर माण्हू आहिनि। उन्हनि जी हिकिड़ी सिंध जे अंदरि अलॻि हैसियत रही आहे। जॾहिं हू पीपुल्स पार्टी खां धार थिया हू कंहिं बि मसइले तहत पीपुल्स पार्टी सां गॾु नथा वेहनि, यानी हिकिड़ा त उहे माण्हू आहिनि जिन खे पीपुल्स पार्टी ख़रीद करे छॾियो आहे। जीअं पाण हमेशह चवंदा रहिया आहियूं त माण्हुनि जा हुन अघु मुक़ररु करे छॾिया आहिनि, जेको जिते विकामियो हुनखे उते ख़रीद करे वठिबो। सो ही माण्हू जेके ख़रीद थियण जहिड़ा न आहिनि उहे जीडीए सां बीठा आहिनि, उहे हुन अलायंस में बीठा आहिनि। उन्हनि कल्ह इन तादाद में जेके उते माण्हू कढिया मोरे में, जिन में एसयूपी जगदीश आहूजा, अमीर हसन पांवर, हाफ़िज़ ज़ैन भुट्टो, रोशन बोड़ो, उन्हनि बि हिकिड़ी वॾी रैली हुई एसयूपी जी, उन्हनि बि उन में शामिल कई। मोज़म आबासी वारनि जा माण्हू हुआ, यानी मोरे में जेको कल्ह जो धरणो हुयो या जलसो पाण उनखे चऊं, उन में हफ़ीज़ जेको औरतुनि जो तादाद हो, सचपच त उहो हैरान कुन आहे, हैरान कंदड़ आहे त जिन खे ही माण्हू चवनि पिया त बाबा ही सेक्युलर न आहिनि, जमहूरियत पसंदि ऐं तरक़ी पसंदि न आहिनि, जेके औरतुनि जी आज़ादी जा बक़ौल हिननि जे पीपुल्स पार्टी जे उन्हनि जे जेके नाम निहाद जेके दानिश्वर आहिनि उन्हनि जे बक़ौल त ही औरतुनि जी तालीम जा मुखालिफ़ आहिनि, उन्हनि जी आज़ादी जा मुखालिफ़ आहिनि। सो बाक़ाइदा औरतुनि जी एॾी वॾी शमूलियत हुई ऐं उते सदरुद्दीन शाह हिन दफ़े सख़्तु स्टैंस रखियो, हुन पंहिंजो सख़्तु मौक़िफ़ पेश कयो। जीअं जामशोरे वारे धरणे खां पोइ बिलावल चिथरूं कयूं पीर साहब वारनि ते, ऐं शर्जील मेमूण बि हाणे ॻाल्हाए थो ऐं उहो कहिड़े अंदाज़ में ॻाल्हाए थो उहो हमेशह ॾिसंदा रहिया आहियूं। हर माण्हू पीपुल्स पार्टी जे अंदरि इहो पियो चाहे त बिलावल खां अॻु में, आसिफ़ ज़रदारी खां अॻु में असां सुरखरू थियूं, जीअं जेका सीएमशिप आहे, जेके सुठियूं सुठियूं मिनिस्ट्रियूं आहिनि उहे असांखे मिलनि। सो कल्ह सदरुद्दीन शाह चयो त हाणे साईं उहे माण्हू पिया ॻाल्हाइनि जेके उन हिकिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु कया त जेके अॻु में दलाली कंदा हुआ उहे हाणे ॻाल्हाइनि पिया ऐं सीएमशिप जा ख़्वाब पिया ॾिसनि, त यानी सॼी सिंध जे मिनिस्टरनि जे मथां चीफ मिनिस्टर उहे माण्हू हूंदा। ऐं उन बिलावल खे बि इहो चयो त बाबा असां तूं त छा जेको तूं चवीं थो मरसूं सिंध न ॾेसूं, माना कंहिंखे सिंध न ॾींदे, तव्हां दुश्मननि खे त चओ नथा, तव्हां इहो सिधो सओं असांखे चओ था, जीडीए खे चओ था, अपोज़िशन खे चओ था, ऐं असां पंहिंजी ताक़त जे ज़रिए, अवामी ताक़त जे ज़रिए तव्हां खां तोखां त छा तुंहिंजे पीउ खां बि सिंध वापसि वठंदासीं।
ऐं हक़ीक़ी तौर ते GDA सीटूं खटियूं हुयूं, उन्हनि खे उहे सीटूं आइन तहत जमहूरियत तहत जेको जमहूरी अमल आहे उन तहत मिलणु घुरिजनि। कल्ह बाक़ी आया लतीफ़ अली जे बि हिकिड़ो शानदार मौक़ुफ़ रखियो त ही SST में जेको कुझु थियो, असां अञा राति जो पढ़ूं पिया वेठा त सुभाणे असांजी टेस्ट आहे, राति जो असांखे फ़ोनूं वेठा कनि विचां जेके दलाल आहिनि, उन्हनि खे दलाली चइजे, जेके चवंदा बाबा पेपर आउट थी चुको आहे, तव्हांखे खपे त असां 2.5 खां 3 लख में तव्हांखे ॾियण लाइ तयार आहियूं। यानी हिकिड़े माण्हू वरितो उहो 5 लख में, उन हफ़ीज़ खे ॾिनो 3 लख में, हफ़ीज़ वरी ॿियनि खे लख लख में विकिरो करे उहो 3 लख कढे पियो। यानी हालत इहा आहे जो टेस्ट अञा क्वेश्चन पेपर छपजे ई कोन थो, त अॻु में उहे दलाल जेके आहिनि उहे वेठा फ़ोनूं कंदा था, तव्हांखे पेपर खपे त उहो असां वटि अॻु में ई मौजूदु आहे, समूरी जेका आंसर शीट आहे, जवाब जेके आहिनि उहे तव्हांखे अॻु में ई मिली वेंदा, सो तव्हां बेफ़िक्र थियो उन्हनि ते। त हिननि बाबा नौकरियूं खपाए छॾियूं, पोयूं तव्हां ॾिसो त मास्तरी में हिननि कहिड़ी जुठ कई माण्हुनि सां, ऐं चीफ म्यूनिसिपल ऑफिसर में त हिननि बसि उन जो को अंदाज़ो ई न आहे त कहिड़ी लेवल जी हिननि जुठ कई सिंध जे माण्हुनि सां। ऐं जीअं मां हमेशह चवंदो रहियो आहियां त जन माण्हू खे सिंधी में दरख़्वास्त बि न लिखणु अचे, अंग्रेज़ी त परे जी ॻाल्हि आहे, उहे चीफ म्यूनिसिपल ऑफिसर। ऐं हाणे जंहिं ॾींहुं इलेक्शन थी 8 फरवरी ते, त हर माण्हू इलेक्शन में मसरूफ़ हो, असांजा माण्हू वरी कुझु रोशे कोॾियाबा आहिनि, उहे उन समूरे मामले में लॻी विया आहिनि। उनखां पोइ धांधली त 9 या 10 फरवरी ते वरी जेके टियों मौजूदु जॉब्स हुयूं, जेके ऑर्डर्स रुकियल हुआ फराड, उहे हफ़ीज़ उन्हनि जी लिस्ट लॻाई वई, जीअं माण्हुनि जो ध्यानु मटियल हो। ऐं उन दौरान वॾे पैमाने ते जेके बाशऊर शागिर्द आहे उन्हनि जी हक़ तलफ़ी करे जेके पैसनि ते ऑर्डर कया विया, अहिड़ा माण्हू जेके हिननि जा प्यारा आहिनि। मुंहिंजे शहर में ई 8 खां 10 माण्हू अहिड़ा थिया आहिनि जेके हितां जे MP ऐं MNA जी ज़ात वारा माण्हू आहिनि, ऐं असांजा ज़ाती तौर ते उहे दोस्त आहिनि, जिन खे सच पच त हू अंग्रेज़ी में उन्हनि खे इहा बि ख़बर न आहे त माई सेल्फ छा आहे। उहे हाणे साईं टाउन ऑफिसर थींदा ऐं समूरा जेके इंतिज़ामी मामला आहिनि उहे संभालींदा। सो इन लेवल जी जुठ सिंध जे माण्हुनि सां कई वई आहे। बाक़ी कल्ह GDA ज़बरदस्त क़िस्म जो मोरे में पीर साहब पगारे जी जेका अदम मौजूदगी हुई, उन जे बावजूदि इन तादाद में जेके माण्हू गॾु थिया, ऐं माण्हुनि जो जेको जोश ऐं जज़्बो हो उहो सच पच त ॾिसण वटां हो त जेका हिन जी 15 सालनि जी पीपुल्स पार्टी जी फुरलुट आहे, जेको हिननि SP SC खे या इलेक्शन कमीशन के या जेके बि इदारा आहिनि जेको हिननि उनखे मफ़लूज करे छॾियो आहे। या जीअं हाणे तव्हां कमिश्नर जी पिंडी वारे कमिश्नर जी ॻाल्हि ॿुधी त बाबा हिननि कहिड़ा असांखे ऑर्डर्स ॾिना, छा छा असांखे चयो वियो। हिते बि ईअं ई जेके ROs आहिनि, DROs आहिनि, उन्हनि जा अॻुवाट माफ़ कजो, अॻुवाट उन्हनि जा गिरफ़्तारी वारंट जारी करे उन्हनि जे उहे घर उमाणिया विया त जेकॾहिं तव्हां असांखे न खटायो, असांजे तरफ़ां तव्हां ठपा न हया, त पोइ इलेक्शन गुज़रण खां पोइ जेको कुझु तव्हां सां थींदो उहो तव्हांजे साम्हूं आहे। जीअं हाणे नसीराबाद में हिदायत लोहार जो क़त्ल थियो, हिकिड़े उस्ताद जो, हिकिड़े बाशऊर माण्हू जो। उन्हनि जूं धीअरूं गुज़रियल 1 हफ़्ते खां 10 ॾींहंनि खां रोडनि ते वेठल आहे। उन्हनि जो हिकिड़ो सादो सिंपल मुतालबो आहे त बाबा तव्हां असांजी FIR कटियो। कानून ऐं आइन तहत हर माण्हू खे अख़्तियार आहे त उनजो जंहिं ते बि शक आहे या वारिस कहिड़ी बि नोयत जी कानून तहत FIR कटाइणु चाहिंदा त उन्हनि जी तव्हां FIR कटियो, पर उन्हनि जी FIR कोन पई कटिजे। हथां उन्हनि खे हिरासां कयो पियो वञे। ऐं उहे SSP कंहिंजा आहिनि? उहे SSP पीपुल्स पार्टी जा आहिनि। उहे AC उहे DC कंहिंजा आहिनि? पीपुल्स पार्टी जा आहिनि। ॿी हमेशह हिकिड़ी तनक़ीद थींदी रहे थी GDA ते त बाबा हू पीर आहिनि ऐं पीर गॾु विहारियूं वेठा आहिनि। बाबा पीर त खैरपुर में जेके जीलानी आहिनि या ॿिया 3 सैयद आहिनि, थर वारे पासे जेके आहिनि उहे पीपुल्स पार्टी में आहिनि। घोटकी जा टोटली जेके सरदार आहिनि उहे पीपुल्स पार्टी में आहिनि। उहे माण्हुनि खे माण्हू बि नथा सम्झनि। लाड़काणे में, जेकबाबाद में, शिकारपुर में टोटली हिकिड़ी सरदारनि जी हिकिड़ी वॾी गठजोड़ आहे। उहे हिकु वक़्तु पीर बि आहिनि, सरदार बि आहिनि, MP MNA बि आहिनि, जमहूरियत पसंद बि आहिनि, तरक़ी पसंद बि आहिनि, क़दामत परस्त बि आहिनि। उहे सभु उहे पीपुल्स पार्टी में वेठा आहिनि जेके माण्हुनि खे माण्हू नथा सम्झनि, माण्हुनि खे हेठि विहारनि था। घटि में घटि पीर साहब पगारो पंहिंजे सियासी इतिहादनि खे गॾु विहारे थो, जेके उनजा मुरीद आहिनि। हाणे त एॾो सियासी शऊर अची वियो आहे जो माण्हू उन्हनि सां गॾु वेहनि पिया, उन्हनि खां सवाल कनि पिया। ऐं जेकॾहिं पीर साहब पगारो पंहिंजे मुरीदनि खे कंहिं सियासी मक़सदनि लाइ इस्तेमालु करे पियो त इहा का ख़राबु ॻाल्हि न आहे। जीअं दीपक असांजो दोस्त चवंदो आहे त इहा हिकिड़ी ज़बरदस्त क़िस्म जी ॻाल्हि आहे जो इहे माण्हू जेके मज़हबी माण्हू आहिनि, जेके मुरीद आहिनि, जेकॾहिं उहे सियासी जलसनि में शामिलु थींदा त यकीनी तौर ते उनमें सियासी शऊर ईंदो। ऐं अॻिते हली जॾहिं क़ौमी तहरीक मज़बूत थींदी, क़ौम परस्त दोस्त मज़बूत थींदा, त उहे उन्हनि खे पाण ॾांहुं माइल करे सघंदा, सहेड़े सघंदा। हिकिड़ी मुनज़िम जेका तहरीक आहे उनमें उन्हनि खे शामिलु करे सघंदा। सो सूर्या बादशाह वारनि जी हिकिड़ी तारीख़ रही आहे। हुननि पंहिंजनि मुरीदनि खे
अंग्रेज़ साम्राज्य जे ख़िलाफ़ विड़हायो, हुननि शहादतूं ॾिनियूं, पर पीपुल्स पार्टी वारनि हिन वक़्त ताईं कुझु बि कोन्हे कयो। हू पंहिंजे इक़्तिदार लाइ जेको कुझु बि हुननि कयो आहे, उहो सिर्फ़ु पंहिंजे इक़्तिदार लाइ आहे। पर पीर साहिब पागारे वारनि जी हिकिड़ी तारीख़ आहे, सूर्या बादशाह जी, जीअं कल्ह यूनिस साईं चयो, सदरुद्दीन शाह, त बिलावल अञा नाबालिग़ आहे, तॾहिं हू अंबोछियूं पियो हणे, पर जॾहिं हू बालिग़ थींदो तॾहिं हुनखे ख़बर पवंदी त असां सूर्या जी औलाद आहियूं, सूर्या बादशाह जी औलाद आहियूं। असां अंग्रेज़ जेका साम्राज्य हो, जेका वायसराय हुआ, उन्हनि जे ख़िलाफ़ असां बग़ावत कई। जेकॾहिं ऐं हुन एस्टेब्लिशमेंट खे बि इहो सिधो चयो त जेकॾहिं तव्हां ज़रदारी खे वायसराय तौरु असांजे मथां मढ़ींदा त पोइ यकीनन असां वटि को ॿियो ऑप्शन न आहे, को ऑप्शन असां वटि बचे ई नथो। सो हफ़ीज़, मुंहिंजी नज़र में कल मोरे वारो धाणो उन्हनि कुवतुनि नाम पैगाम आहे जेके जमहूरियत ते राता आणनि था ऐं जेके चाहिनि था सिंध जे अंदरि अपोज़िशन न हुजे ऐं सिंध ज़रदारी खे ॾाज में ॾेई छॾिजे त जीअं हुनखे वणे तीअं लुटे फुलुट करे इस्तेसाल करे सिंधी माण्हुनि खे पंहिंजे मुखालफ़नि खे कुचले हमेशह जे लाइ ख़तमु करे छॾे। जीअं उहे कुवतूं जेके असुल इस्तेसाली कुवतूं आहिनि ऐं ज़रदारी सिंध जे अंदरि सिर्फ़ु उन्हनि जो हिकिड़ो मोहरो आहे। पीपुल्स पार्टी ईअं सम्झो त उन्हनि जी हिकिड़ी चेक पोस्ट आहे जंहिंजे ज़रिए उहे हिते लुटमार कनि था, उन्हनि खे मंडी फराम करे ॾिनी आहे अपोज़िशन खे कुचले करे। सो असां पंहिंजे हिसाब सां हक़ीक़ी तौरु ॾाहप जी डेफिनेशन जीअं तव्हां हमेशह ॿुधाईंदा रहिया आहियो त उहा इहा आहे, इंटेलेक्चुअल जी डेफिनेशन इहा आहे त हू हमेशह अपोज़िशन सां गॾु हूंदो आहे। असां कंहिं बि रीति हुकूमती धुर सां गॾु नथा बीही सघूं ऐं सिंध जे अंदरि जेका हुकूमती धुर आहे गुज़िरियल 15-16 सालनि खां, उहा त एॾी बदतरीन जमहूरियत जी आड़ में असांजे मथां आमरियत मड़ी वई आहे, जंहिंसां गॾु कंहिं बि रीति कंहिं बि मसलियत तहत या को बि अहिड़ो जवाज़ ठाहे जमहूरियत जो, तरक़ी पसंदी जो, इंसान दोस्ती जो, उन सां गॾु नथो बीही सघे। ॿिए पासे लाज़मी तौर ते GDA वटि भले पीर साहिब पघारो आहे, पर हाणे हू सियासी शिकिल में साम्हूं अचनि पिया, छाकाणि त हू पाण सम्झनि पिया त सिर्फ़ु मुरीदनि जे बुनियाद ते जेका हेॾी वॾी पार्टी आहे ऐं उन्हनि जे पुठियां जेका एस्टेब्लिशमेंट बीठल आहे उन सां मुक़ाबिलो नथो करे सघिजे। सो कल्ह सदरुद्दीन शाह जो जेको मौक़िफ़ शाह राशिदी वारनि जो, इस्माइल शाह वारनि जो या इन सभिनी क़ुवतुनि जो साम्हूं थी अचणु ऐं सियासी अंदाज़ में ऐं मुख़्तलिफ़ शहरनि में जलसा करणु, आवाम में वञणु ऐं उन्हनि क़ुवतुनि खे ॿुधाइणु त आवाम असां सां गॾु आहे। सिर्फ़ु पीरी जे मुरीदी जे बुनियाद ते न, पर सियासी तौरु हू पीपुल्स पार्टी खे रद्द करे असां सां गॾु बीठल आहे। तो हक़ीक़ी तौर ते इहा ई मज़बूत अपोज़िशन आहे। बाक़ी वधीक 26 तारीख़ ते GDA जे सेक्रेटरी जनरल सफ़दर अब्बासी ॿुधायो त बदीन में असां तमामु वॾो हिकिड़ो पावर शो कंदासीं। सो उहे जेके तनक़ीद कंदड़ आहिनि या जेके उहे क़ुवतूं आहिनि जेके सम्झनि पियूं त मैंडेट पीपुल्स पार्टी वटि आहे, उहे बदीन वारो धरणो उहो जलसो पाण ॾिसंदा ऐं सच पई त बदीन वारो जेको जलसो हूंदो, धरणो हूंदो, उहो मोरे वारे खां जामशोरे वारे खां अञा वधीक ऐं ज़बरदस्त क़िस्म जो हिकिड़ो जलसो हूंदो ऐं उन में मुंहिंजे ख़्याल में त जामशोरे खां ऐं मोरे खां वधीक हिकिड़ो जेको सख़्तु मौक़िफ़ हूंदो, उहा तहरीक जीअं जीअं अॻिते वधंदी तीअं तीअं अवाम वधीक उन में शामिल थींदो, जेको पीपुल्स पार्टी जो सतायल आहे ऐं उहो हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो सख़्तु मौक़िफ़ रखी उन्हनि क़ुवतुनि खे ॿुधाईंदा त सिंध जे अंदरि भले तव्हां असांखे असेंबलियुनि में अपोज़िशन क़बूल न कयो, पर रोडनि ऐं रस्तनि ते असां यकीनन हिकिड़ी मज़बूत अपोज़िशन आहियूं। जी ठीक है मंसूर, वेरी फाइनल नोट, उस्ताद हिदायत लोहार जी जेका शहादत हुई उन ते मौक़ुफ़ रखियो ऐं ज़ाहिरी तौर ते इहो हिकिड़ो जेको आहे उहो ज़ाहिरी तौर ते उहो इहा आहे त जंहिं बि माण्हू जो क़त्ल थिए थो, जंहिं बि माण्हू जो मर्डर थिए थो, रियासत जी बुनियादी ज़िम्मेदारी जेका आहे उहो थॉमस हॉब्स इहो चयो त उहो इहो आहे त उहो प्रोटेक्शन ऑफ लाइफ जेका आहे उन खे गारंटी ॾे, यानी माण्हू जी जेका हयाती आहे, माण्हू जी जेका ज़िंदगी आहे, उन खे उहो गारंटी ॾे, उन खे उहो प्रोटेक्ट करे। ऐं थॉमस हॉब्स पंहिंजी किताब द लिविएथन में इहो बि लिखियो त जॾहिं रियासत उन फंडामेंटल राइट खे प्रोटेक्ट करण में नाकाम वेंदी त पोइ रियासत सम्झो त हुनजूं जेके ॾींहं आहिनि उहे माना ॻुणजणु शुरू थींदा। सो इहा सूरत हाल आहे। उस्ताद हिदायत लोहार जो क़त्ल थियो, हाणे हू हुनजा जेके धीअरूं आहिनि या हुनजा जेके वारिस आहिनि उहे जेकॾहिं चवनि था कंहिं बि माण्हू ते FIR या कंहिं बि इदारे ते या कंहिं बि माण्हू ते हुननि जो शक आहे त इहो रियासत जी बुनियादी ज़िम्मेवारी आहे त उहो हुननि जी FIR कटे ऐं पोइ इन्वेस्टिगेशन करे, अगरि उहे माण्हू मुलविस न आहिनि त उहे फ्री थी सघंदा, को मसइलो न आहे। या जेकॾहिं ॿिया माण्हू जिन क़त्ल कयो आहे या किन ॿियनि मामलनि में हुनजो क़त्ल थियो त तव्हां वटि इदारा आहिनि, तव्हां वटि इन्वेस्टिगेशन एजेंसीज़ आहिनि, उन्हनि खे साम्हूं आंदो वञे त हिन बुनियादनि ते जेको आहे हिन माण्हू जो या हिन शख़्स जो जेको आहे उहो क़त्ल थियो या क़त्ल कंदड़ ही आहिनि, उन्हनि खे फलाणी सज़ा ॾिनी वेंदी या उन्हनि खे जी जेको आहे उहो कानून जे दायरे अंदरि आंदो वेंदो। सो इख़लाक़ी
तौर ते इहा ई आहे। ऐं हिन मुल्क में माज़ी में अहिड़ा इंतिहाई घणा वाक़िया थिया आहिनि। बलूचिस्तान में हिकिड़ी पूरी सीरीज़ आहे, उन खे जॾहिं एड्रेस कोन कयो वियो त उन जा नतीजा हींअर तव्हां ॾिसो था। उहो आवाज़ पहिरीं त बलूचिस्तान ते महदूद हुयो, पर हाणे पंजाब जा माण्हू, सिंध जा माण्हू, इस्लामाबाद जा माण्हू, बल्कि पूरी दुनिया जा माण्हू उन खे ॾिसनि था। सो सिंध खे अहिड़े रीत सां ट्रीट न कयो वञे जहिड़े रीत सां बलूचिस्तान खे ट्रीट कयो वियो, या जहिड़े रीत सां जेको आहे ॿियनि माण्हुनि खे ट्रीट कयो वियो। सो इहा हिकिड़ी इज़त आहे इंडस डायलॉग जी तरफ़ां। ऐं असां जेको आहे उहो मजमूई तौर ते जेके बि सिंधी आहियूं, उहो अहिड़े क़िस्म जी टारगेट किलिंग्स केर बि करे, कहिड़ी रीत बि करे, उन जो कोई जवाज़ न आहे, का जस्टिफिकेशन न आहे। को माण्हू ॾोहारी आहे त तव्हांजो आर्टिकल 10 चवे थो त तव्हां हुनखे पहिरीं ॿुधायो त भाउ फलाणो तो ॾोह कयो आहे, जी ऐं उन खां पोइ तव्हां हुनखे विदाउट इंफॉर्मेशन गिरफ़्तार बि नथा करे सघो। एटलीस्ट तव्हां ह्यूमन राइट्स जी इज़त न करियो, तव्हां कंहिंजी बि इज़त न करो, पर पंहिंजे लिखियल कानून जी त इज़त करियो, पंहिंजे जी लिखियल डॉक्यूमेंट जी त इज़त करियो। सो हिकिड़ो शख़्स आहे, ऐं हिकिड़े शख़्स जो माना हज़रत उमर हो न, उन चयो त नील नदी जे किनारे ते जेकॾहिं हिकिड़ो कुतो बि मरे थो त उन जो जवाबदार उमर आहे। उमर मीन्स छा? उमर मीन्स स्टेट। ठीकु आहे? उमर मीन्स उहो पूरो सिस्टम जेको उनखे सिस्टम खे हलाए थो पियो। त हिते रोज़ अलाए घणा माण्हू क़तल थियनि था, रोज़ अलाए घणा माण्हू बुख बिखे मरनि था, अलाए रोज़ घणा माण्हू हिते मारिया वञनि था। त स्टेट इन में रिस्पॉन्सिबिलिटी जो किरदारु अदा करे। त यकीनन रियासत जा इदारा, उनजा लाॻापियल माण्हू इन्हनि शयुनि जो ज़रूरु तदारक कनि। ऐं न त पोइ जीअं पीर साहब पंहिंजे जलसे में चयो त पोइ असां वटि ऑप्शन्स खोड़नि। सो माण्हुनि वटि ऑप्शन्स खोड़नि पंहिंजी प्रोटेक्शन करण जा, ऐं उहे ऑप्शन्स कंहिंजी बि मुफ़ाद में न आहिनि। उहो मजमूई तौर ते कंहिं अवामी मुफ़ाद में न आहिनि। सो इहो फाइनल नोट तव्हां चवणु चाहियो त पोइ पाण सेशन जो इख़्तिताम करियूं। जी हफ़ीज़, तव्हां इंतिहाई ज़बरदस्त ॻाल्हि रखी। त हिते माण्हुनि खे पंहिंजो ॾोह ॿुधाइण त परे जी ॻाल्हि आहे, वारंट ॾेखारणु या पंहिंजे जेको हिननि जो, जीअं मुशरफ चयो त आइन कागज़ जो टुकड़ो आहे, असीं हुनखे डस्टबिन में उछलियूं था। सो हिननि जी पाण ई उन कानून वटि पंहिंजे आइन जेको हिननि ठाहियो उन्हनि जो को एतिराम कोन्हे। 2-2 साल, 5-5 साल, 10-10 साल पुरअमन माण्हू, उस्ताद, वकील, शागिर्द, शहरी, उहे लापता आहिनि। उन्हनि जा वारिस परेशान आहिनि। अभिनंदन ऐं ॿिया जॾहिं कलभूषण यादव वारा उन्हनि खे ई गिरफ़्तार कनि था, त उन्हनि खे इहो हक़ आहे त हू वकील कनि, पंहिंजे घर वारनि सां मुलाक़ात कनि। पर हिन मुल्क जे शहरनि खे जेके भले कहिड़ी बि रीत हिन कानून खे न मञींदा हुजनि खणी, पर हू इन कानून तहत मुतालबो पिया कनि त असांजी एफआईआर कयो, जज तव्हांजा, अदालतूं तव्हांजूं, सभु कुझु तव्हां वटि आहे, तव्हां प्रूफ करियो, तव्हां साबित करियो, माण्हुनि खे सज़ाऊं ॾियो, अदालतुनि जे ज़रिए भले उन्हनि खे तव्हां फांसी ॾेई छॾियो, यानी कि उहा क़तल जी सज़ा आहे। पर ईअं सालनि जा साल माण्हुनि खे खंबे गुम करे छॾणु, ऐं इहो दुनिया खे ॿुधाइण त असीं जमहूरी मुल्क आहे, इज़हार जी आज़ादी जी हिते सभिनी खे इजाज़त आहे, सभिनी खे पार्टी ठाहिण जी, सियासत करण जी इजाज़त आहे। पर अमली तौर पाण ॾिसूं था त सभु कुझु उनजी उबतड़ पियो थिए, उनजी नफ़ी पई थिए। सो तव्हांजे लफ़्ज़नि में त इहो कंहिं लाइ बि मजमूई तौर बहितर न आहे। बाक़ी मंसूर, तव्हांजी ॻाल्हि खे कटंदे, इहे समूरा मामला तेसिताईं थींदा रहंदा जेसिताईं जेका तज़ाद आहिनि उन्हनि जे बुनियाद ते न ॻाल्हायो वेंदो, बुनियाद ते न सोचियो वेंदो। असां वटि बिल्कुलु ख़बर न आहे छो जॾहिं बि हिकिड़ो तज़ाद उभरंदो आहे न, त उनजो पहिरीं तव्हां चवंदा त बाबा हिन जो निचोड़ किथां शुरू थियो ऐं छो शुरू थियो। ठीकु आहे? हिकिड़ा माण्हू कंहिं ज़ुल्म जे ख़िलाफ़, कंहिं ॾाढ जे ख़िलाफ़ को एहतिजाज करे थो, डिफरेंट वे ऑफ स्ट्रगल आहिनि न। को एहतिजाज करे थो, को पार्टी ठाहे थो, को छा करे थो, को ॻाल्हाए थो, या को जेको आहे ॿिया मीन्स ऑफ वायलेंस इख़्तियार करे थो। त उहे जेके बि इदारा आहिनि, तव्हां वटि एॾा पढ़िया लिखिया जजिस आहिनि, ठीकु आहे? तव्हां वटि मुदबिर क़िस्म जा माण्हू आहिनि, उन्हनि खे विहारियो ऐं उहे उन जे रूट कॉज़ ताईं पहुचो। उन रूट कॉज़ खां अलावा जेकॾहिं रूट कॉज़ खे हल न कयो वियो त उहे मिसाल जे तौर ते फ़लस्तीन में छा आहे? हा, म्यूनिक सिक्योरिटी कॉन्फ्रेंस में न हू चवनि था त इहो इसराइल जो राइट आहे, त हू जीअं 7 अक्टूबर जो ॿियो हमिलो न थिए, उनजे करे हू 30,000 35,000 माण्हू भले मारे छॾे, भले इहे 25 जा 25 लख माण्हू मारे छॾे। बट उहे उन कॉन्सेप्ट खे नथा ॼाणनि त बाबा हिकिड़ी 75 सालनि जी बर्बरीअ ते ज़ुल्म में माण्हुनि जा घर, माण्हुनि जूं ज़मीनूं, माण्हुनि जूं हयातियूं, माण्हुनि जा मुस्तक़बिल हिकिड़ी फोर्स तबाह करे छॾिया आहिनि, बर्बाद करे छॾिया आहिनि। तव्हां कहिड़े रीत तव्हां जेको आहे
कहिड़े एजेंडा तहत तव्हां चओ था त जेको आहे उहो हुननि खे उहो अख़्तियार न हो। त उहो हम्म इसराइल जहिड़ी ताक़त आहे या दुनिया में का बि ताक़त आहे, का कहिड़ो बि मुल्क आहे, उहो जेके इहे बुनियादी फंडामेंटल जेके इश्यूज़ आहिनि, उन्हनि खे एड्रेस न कयो वेंदो। मिसाल जे तौर ते वॾा वॾा जॾहिं डिप्लोमेट्स अॼु पाण खे म्यूनिख में ॻाल्हाईंदे ॿुधनि पिया ऐं चवनि पिया त दे वर द टेररिस्ट। ठीकु है, हम्म भई टेररिस्ट कीअं हुया? तव्हां टेररिस्ट न हुया 1947 48 में? हां, हम्म मंसूर? जी त सुभाणे कंहिं बि माण्हू खे मिसाल जे तौर ते मंसूर ऐं हफ़ीज़ खे तव्हां घर में वेही करे उन्हनि वटि त कुझु ई कोन्हे, तव्हां गोलियूं हणे छॾो ऐं सुभाणे चए छॾो दे वर द टेररिस्ट। हम्म ठीकु है, कोई इश्यू कोन्हे। 2 माण्हू आहिनि, अहिड़ा 2 ॿिया माण्हू हूंदा, ॿिया 4 ॿिया माण्हू हूंदा। जी ईअं पूरी सोसाइटी खे तव्हां क़त्ल नथा करे सघो, पूरी सोसाइटी खे तव्हां मारे नथा सघो, हिकिड़े वॉइस खे मारे नथा सघो। पीसफुल वॉइस खे मारींदो त उहो वॉइस ईअं थींदो जीअं अॼु पूरी दुनिया जेको आहे वायलेंस भुगते पई। जीअं इसराइली ख़ुदि परेशान आहिनि त उन्हनि खे कीअं हैंडल कजे। सो दैट्स इट दोस्तो, तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी, तव्हां हीउ सेशन ॿुधंदो ऐं हिन ते पहिरीं सिंध जी सियासत ते मंसूर ॻाल्हायो ऐं पोइ हीअ जेके तज़ाद हुआ उन्हनि ते ई तव्हां नोट ॿुधा। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी, पंहिंजे दोस्तनि ताईं पहुचायो, शेयर करियो इंडस डायलॉग खे, सब्सक्राइब करियो, जीअं हीउ सिलसिलो ॻाल्हियुनि जो इहो वधे सघे, पाण घणनि माण्हुनि ताईं पहुचे सघूं ऐं घणनि माण्हुनि ते पंहिंजी रसाई हासिल थी सघे। सो तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी, उमेद आहे त हीउ तव्हांजो साथ जेको आहे उहो असां सां गॾु हूंदो ऐं तव्हांजे साथ सां ही सिलसिलो अॻिते वधंदो। थैंक यू सो मच एवरीवन।